व्हाट्सएप ते मैसेंजर जी ट्रांसलेशन कीअं कजे ॼाणियो नओं ऐं आसान तरीक़ो। जी हाँ, इंस्टेंट मैसेजिंग एप्लीकेशन व्हाट्सएप पारां तर्जुमे जो फीचर मुतारिफ़ कराइण जो इम्कान आहे त जीअं मुख़्तलिफ़ ॿोलियुनि खे सम्झण, पढ़ण ऐं लिखण वारनि माण्हुनि खे आसान बणाए सघिजे थो। व्हाट्सएप अपडेट्स जी निगरानी कंदड़ वेबसाइट मौजूदु गूगल ट्रांसलेशन सिस्टम एप्लीकेशन सां गंढियल हूंदो ऐं सिस्टम लाइव तर्जुमे जी सहूलियत फराहम कंदो। मतिलबु त सार्फिन चैटिंग बॉक्स में रहंदे ॿियनि नाक़ाबिले ॿोलियुनि जे पैगामनि जा तर्जुमा पढ़ी सघंदा। ख़ासियत जे तहत सेटिंग ते वञण सां पैगाम जो तर्जुमो बि करे सघिजे थो। मथियूं ख़ासियत हिन वक़्तु शुरूआती आज़माइशी मरहलनि में आहे। ॿिए मरहले में उन जी आज़माइश खे वधायो वेंदो, जंहिंखां पोइ उन खे जारी कयो वेंदो। मथियों फीचर गूगल ट्रांसलेशन जी तर्ज़ ते कमु कंदो ऐं हिन वक़्त ताईं जी रिपोर्टुनि मूजिबि व्हाट्सएप गूगल जी टेक्नोलॉजी इस्तेमालु कंदो। शुरूआत में वॾनि ॿोलियुनि जहिड़ोक अरबी, फ्रेंच, स्पेनी, इतालवी ऐं जर्मन ॿोलियुनि में तर्जुमो करण जी इजाज़त ॾिनी वेंदी, पर उन खे तरतीबवार वधीक ॿोलियुनि ताईं वधायो वेंदो।